ओम शांति। अॼु मावकें संपूर्ण पवित्रता ही विशेष पाठ वॼाइण जो श्रृंगार। संपूर्ण पवित्रता ही विशेष पाठ वॼाइण जो श्रृंगार। 9-5-77 जा मावकें पंहिंजे खे हिन ड्रामा जे अंदरि विशेष पाठ वॼाइण वारो सम्झंदा आहियो। विशेष पाठदारी सम्झंदा आहियो। विशेष पाठ जी विशेषता छा हूंदी आहे? विशेष पाठ जी विशेषता छा हूंदी आहे उनखे ॼाणंदा आहियो? बाबा पुछनि था। विशेषता इहा आहे कि बाप सां गॾु साथी ठही पाठ वॼाईंदा आहियो। साथ साथ हर पाठ पंहिंजी साक्षीपन जी स्थिति में स्थित थी वॼाईंदा आहियो। त असां विशेष पाठदारी सदा छो आहियूं? विशेष पाठदारी छोकी असां बाप सां गॾु पाठ वॼाईंदा आहियूं ऐं हर पाठ पंहिंजी साक्षीपन जी स्थिति में स्थित थी वॼाईंदा आहियूं। त विशेषता थी न बाप जे साथ, बाप के साथ साथी जी ऐं साक्षीपन जी विशेषता आहे। कहिड़ी विशेषता आहे असां ब्रह्मण आत्माउनि जी? कि असां बाप सां गॾु पाठ वॼाईंदा आहियूं, साक्षी थी करे वॼाईंदा आहियूं। हुन विशेषता जे कारण ई विशेष पाठदारी ॻायल आहे। त पंहिंजे पाण खे सदा चेक करो कि हर पाठ वॼाईंदे हुए ॿई ही विशेषतायूं रहंदियूं आहिनि असांजी। कहिड़ी कहिड़ी विशेषतायूं? हिकु त बाबा खे साथी ऐं साक्षीपन जी। न त साधारण पाठदारी कहलाईंदा, न त असां केरु कहलाईंदासीं? साधारण पाठदारी। तव्हां श्रेष्ठ ऐं बाप श्रेष्ठ ऐं ॿार साधारण, इहे त शोभदो न। त विशेष पाठ वॼाइण जो श्रृंगार कहिड़ो आहे? संपूर्ण पवित्रता ही असांजो श्रृंगार आहे। संकल्प में भी अपवित्रता जो अंश मात्र न हुजे। संकल्प में भी, असांजे संकल्प में भी अपवित्रता जो अंश मात्र न हुजे। अहिड़ो श्रृंगार निरंतर आहे। अपवित्रता जी अविद्या थी वञे छो जी तव्हां सभु हद जा अल्पकाल जे पाठ वॼाइण वारा न आहियो। लेकिन असां बेहद जो हर सेकेंड हर संकल्प में सदा पाठ वॼाइण वारा आहियूं। कंहिंसां गॾु? बाबा सां गॾु। त असां हर सेकेंड हर संकल्प में सदा पाठ वॼाइण वारा आहियूं। बेहद जो कंहिंसां? बेहद जे बाप सां गॾु। इन करे सदा श्रृंगारी हुई मूर्त अर्थात सदा पवित्र स्वरूप। हिन समय जो श्रृंगार जन जन्मांतर जे लाइ अविनाशी ठही वेंदो आहे। हाणे अगरि असां बाबा सां गॾु पाठ वॼाईंदा आहियूं न त उहो जन जन्मांतर अविनाशी थी वेंदो। मुख्य संस्कार भरण जो समय हाणे आहे। मुख्य संस्कार भरण जो समय हाणे आहे। हाणे जेतिरो असां बाप सां गॾु पाठ वॼाईंदासीं न त पूरे कल्प में असांजो पाठ सुठो हूंदो। आत्मा जे हर जन्म जे संस्कार जो रिकॉर्ड हिन समय ही भरिजे थो। त रिकॉर्ड भरण जो समय सेकेंड बाय सेकेंड जो अटेंशन रखिबो आहे न। जॾहिं रिकॉर्ड भरंदा आहियूं त सेकेंड बाय सेकेंड अटेंशन रखंदा आहियूं। रिकॉर्ड भरिजे थो त आवाज़ न कंदा आहियूं। कंहिं प्रकार जो टेंशन जो त हीअ जेको असांजी आत्मा में रिकॉर्ड भरिजे थो न, हिन में असांखे छा ध्यानु रखिणो आहे? कंहिं बि प्रकार जे टेंशन जो अटेंशन, टेंशन में अटेंशन रहे। असांखे टेंशन न करणी आहे, अटेंशन रखिणो आहे कि कुझु ग़लति न भरिजी वञे। अगरि कंहिं बि प्रकार जो टेंशन हूंदो त रिकॉर्ड ठीक न भरिजंदो। सदा काल जे लाइ श्रेष्ठ नाम जे बजाय इहे ई गायन थींदो कि जेतिरो सुठो भरणो खपे ओतिरो न भरियो। हिन करे हर प्रकार जी टेंशन सां परे स्वयं ऐं समय जो
बाप जे साथ जो अटेंशन रखते हुए सेकंड जो पार्ट वॼायो, न त अंत में असांखे पश्चाताप थींदो कि जेतिरो असां भरणु चाहींदा हुआसीं ओतिरो न भरे पायासीं। हिन करे बाबा चवनि था असांखे अटेंशन रखिणो आहे कंहिंजो, स्वयं जो, समय जो, बाप जे साथ जो। मां केरु आहियां? आत्मा। कहिड़ो समय थो हले? संगम युग। कंहिंसां गॾु आहियां? बाबा सां गॾु। मास्टर सर्वशक्तिवान ऑलमाइटी जी संतान आहियां। अहिड़ी नॉलेजफुल आत्माउनि में टेंशन जो आधार 2 शब्द आहिनि। मास्टर नॉलेजफुल ऑलमाइटी अथॉरिटी जी संतान, अहिड़ी नॉलेजफुल आत्माउनि में टेंशन जो आधार 2 शब्द आहिनि। कहिड़ा शब्द आहिनि? शो या शा। असांखे बाप जी संतान हुजण आहियूं त बि अगरि असांखे टेंशन थिए थी त उहो 2 शब्द जे कारण थींदी आहे, शो ऐं शा। कंहिं बि ॻाल्हि में ईअं शो थियो, ईअं छा थियो, कंहिं बि ॻाल्हि में अगरि असांखे अचे थो कि ईअं छो थियो, ईअं छा थियो, जॾहिं इहे 2 शब्द बुद्धि में ईंदा आहिनि तॾहिं बि कंहिं प्रकार जी टेंशन पैदा थींदी आहे। त छो थियो, छा थियो, जॾहिं इहे 2 शब्द बुद्धि में ईंदा आहिनि त टेंशन ईंदी आहे। लेकिन बाबा चवनि था संगम युग श्रेष्ठ पाठधारी आत्मायूं शो शा जो टेंशन न रखंदियूं आहिनि। त चेक करो, तव्हांखे मन में इहे प्रश्न ईंदा आहिनि, ईअं छो थियो, हाणे छा थींदो, कीअं थींदो, कॾहिं थींदो। छो शा खां पोइ ॿिया वर्ड अची वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कंहिं जी भाषा न चओ। हिंदी में चईंदा आहिनि न क्यों, क्या, कब, कैसे, त इहा थी वई कंहिं जी भाषा। सिंधी में छो, छा, कीअं, कॾहिं, केरु कंदो। त इहा भाषा इहा अगरि मन में अचे थो त तुरंत बाबा खे ॻाल्हि ॾेई छॾियो। छो जी सभु ॼाणंदा आहिनि कि इहे ई टेंशन जो कारण आहे। साक्षीपन रहो, बाप जे साथ रहो जी विशेषता सां ड्रामा जे हर पार्ट खे वॼाईंदे हुए कॾहिं बि टेंशन में न अची सघंदा आहियो। साक्षीपन और साथीपन जी विशेषता सां ड्रामा जे हर पार्ट खे बजाईंदे हुए कॾहिं बि असां टेंशन में न अची सघंदा आहियूं। त पंहिंजी इन विशेष कल्याणकारी समय खे सम्झंदे हुए हर सेकेंड जे संस्कारनि जो रिकॉर्ड नंबर 1 स्टेज में भरदा वञो। नॉलेजफुल स्टेज अर्थात हिन संगम युग जी स्थिति जो आसन ॼाणंदा आहियो। नॉलेजफुल स्टेज कहिड़ी हूंदी आहे असांजी? हिन संगम युग जी स्थिति जो आसन ॼाणंदा आहियो। भक्ति मार्ग में विद्या जी देवी सरस्वती खे कहिड़ो आसन ॾींदा आहिनि? इन खे छो ॾेखारियो अथनि? इन जो विशेष गुण कहिड़ो आहे? उन जो विशेष गुण बि नॉलेजफुल ई ॾेखारियो अथनि न। त बाबा चवनि था सरस्वती देवी विद्या जी देवी खे नॉलेजफुल ॾेखारींदा आहिनि न। त राइट ऐं रॉन्ग खे ॼाणण वारा इहे बि नॉलेज थी न। त नॉलेजफुल जो आसन बि नॉलेज वारो ई ॾेखारींदा न। विशेष नॉलेज राइट ऐं रॉन्ग जी कहिड़ो आसन ॾेखारींदा आहिनि? उन्हनि जो हंस ॾेखारींदा आहिनि न। हंस मोती ऐं कंकड़ खे छांटंदो आहे। त बाबा चवनि था कि असांखे बि असांजो आसन बि भक्ति मार्ग में अहिड़ो ई ॾेखारियो अथनि। ॿी ॻाल्हि आहे असांजी स्थिति जो यादगार बि आसन जे रूप में ॾेखारियो अथनि। सदा शुद्ध संकल्प जो भोजन बुद्धि द्वारा ग्रहण करण वारा। उहो हमेशा मोती चुगंदो आहे न। त असांजे हिकु त हंस ॾेखारियो अथनि। ॿियो हंस जी विशेषता इहा बि आहे कि उहो जो हिकु त छांटंदो आहे
ॿियो ग्रहण बि कहिड़ो कंदो आहे, मोती ग्रहण कंदो आहे। त हिन जो मतिलबु कि असां हिकु त चेक करो ये राइट संकल्प आहे रॉन्ग आहे, ऐं बुद्धि में कहिड़ो संकल्प ग्रहण करो, राइट संकल्प ई ग्रहण करो। सदा जी सर्व आत्माउनि द्वारा व रचना द्वारा गुण धारण करण वारा उनखे मोती चुगण वारा ॾेखारियो अथई। टी ॻाल्हि आहे स्वच्छता। स्वच्छता जी निशानी सफ़ेद रंग थींदो आहे। त भक्ति मार्ग में सरस्वती देवी खे हंस छो ॾेखारियो अथनि, छो जी असांजी स्थिति जो आसन, सरस्वती खे कहिड़ो आसन ॾेखारियो अथनि, हंस, छो जी हंस रॉन्ग या राइट खे जज कंदो आहे, मोती खे ई चुगंदो आहे ऐं सफ़ेद हूंदो आहे। अर्थात असां में बि असां हाणे उहो गुण धारण कया आहिनि न, इन करे असांजो आसन बि उहो ॾेखारियो अथनि कि असां राइट ऐं रॉन्ग खे जज कंदा आहियूं, शुद्ध संकल्प जो भोजन ई ग्रहण कंदा आहियूं बुद्धि में, ऐं स्वच्छ अर्थात सदा पवित्र रहंदा आहियूं। त सदा नॉलेजफुल स्थिति में स्थित ही रहण जी निशानी आहे हंस जो आसन ॾेखारियो अथनि। त असां सदा नॉलेजफुल स्थिति में स्थित रहूं, इन करे असांजो आसन कहिड़ो ॾेखारियो अथनि, हंस ॾेखारियो अथनि। सरस्वती खे सदा सेवाधारी रूप जी निशानी आहे, बीन बजाईंदे हुए ॾेखारींदा आहिनि। ये ज्ञान जी वीणा सदा वॼाईंदा रहो, अर्थात सदा जा असां सेवाधारी आहियूं। जीअं आसन यादगार रूप में ॾेखारियो आहे न, उहा ई सभु विशेषतायूं धारण करे पाठ वॼाइण, इहा विशेष पाठ असांजो आहे। ऐं सदा संजे मुख सां ज्ञान जा शब्द ई निकिरनि। त सदा ईअं विशेष पाठधारी सम्झंदे हुए पाठ वॼाईंदा आहियो। हिकु त असां विशेष पाठधारी आहियूं, छो जी सदा कंहिंसां रहंदा आहियूं, बाबा सां, ऐं साक्षी थी करे ॾिसंदा आहियूं। ॿियो असांजो हंस आसन छो ॾेखारियो अथनि, उहो बाबा असांखे टे ॿुधाई, राइट रॉन्ग जो जजमेंट करणु, शुद्ध संकल्प जो भोजन करणु बुद्धि में, और सदा पवित्र रहणु। प्रकृति जे अधीन त न थी वेंदा आहिनि, प्रकृति जो कोई बि तत्व हलचल में न लाए, अॻियां हली करे त ॾाढा ई पेपर ईंदा। कंहिं बि साधननि जे आधार ते स्थिति जो आधार न ठहे, कंहिं बि साधननि जे आधार ते असांजो स्थिति जो आधार न ठहे। माया जीत सां गॾु गॾु प्रकृति जीत बि ठहिणो असां, माया जीत सां गॾु गॾु प्रकृति जीत बि ठहिणो आहे। प्रकृति जी हलचल जे विच में ये छो थियो, ये छा थियो, ये कीअं थींदो, जरा बि संकल्प में टेंशन थियो, अर्थात अटेंशन घटि थी वियो। त असांजी कुझु बि थिए, माया जो कहिड़ो रूप बि अचे, प्रकृति जी कहिड़ी हलचल बि थिए, सभिनि में ई असांखे फुल पास थियण लाइ सदा साथी ऐं साक्षी स्थिति में रहणो आहे। हिन करे सदा अचल रहणो। अगरि फुल पास थियणो आहे त सदा अचल अडोल, छो छा कीअं, पहिरियों ई सावधान थी वञो। मन में अगरि इहे प्रश्न अचनि था, पहिरियों ई सावधान थी वञो कि न बाबा आहे, बाबा बसि। सदा पंहिंजे नॉलेजफुल आसन में स्थित थियण वारा, हर सेकेंड श्रेष्ठ पाठ वॼाइण वारा, हर प्रकार जे पेपर में फुल पास थियण वारा, पास विथ ऑनर्स ठहिण वारा, सदा हिकु बाप जी यादि जे रस में हिकु रस रहण वारा, अहिड़ा सदा बाप समान श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।